हेॾा मां अकेलो ऐं होॾां दुश्मननि जूं ट्रकूं भरियल आहिनि। अरे कुर्बान काथे आ मुकाम ते आ हिकड़ी क़बर ते। हूअं बि चवंदा आहिनि त शींहं सां मुक़ाबिलो कुत्ता कॾहिं बि नथा करे सघनि। अलाह अथव न वेंदव। अरे कुआरी त खणी आए हिन कुआरी खणी आए ॾिया। जॾहिं आयासीं असां उन बदमाशी जे रूप में त क़ुरान खणी मथे ते बीहंदव ऐं चवंदव त असांखे माफ़ी ॾियो या फांसी ॾियो। पर वाड़े वाह पुट, तूं मुक़ाबिलो कंदे असां सां? पहिरियों कुझु खाई पी त अचो। भाईजान तू गलत माण्हूअ सां अटकियो आ, थोरो सोची समझी ॻाल्हा। पहिरियों पुछा कर त मां केरु आं। अलाह थी हदनि जी मुठि, जंहिं बि असां सां उचायो आ उहो हिन धरती ते नाहे घुमी सघियो। अच्छा, हिकु मनो हेठि वञी आहे आराम कंदो, हेठि वञी आहे आराम कंदो। न छेड़ शींहनि खे। रेडियो कयूं थी छा कछीक बि कर लगी थी छा? नुक़सान में वेंदे, जे टक्कर जो सोची भी त सिधो कब्रिस्तान में वेंदे। तुंहिंजी औकात ई नाहे असां गनोक टीम सां बराबरी करण जी। असां जहिड़ा खर दिमाग़ तोखां ज़ोर थी नहण नांगनि जी दरनि में हथ, छो त असांजा जवाननि सां जोड़ थी, असांजा जवाननि सां जोड़ थी। छा तेरे मगज तो खाइड़े हां मोत पर थियो जिन खे घर में ॿियो दफ़ो बोड़ भी न मिले। ताज़ा ख्याल सां ॻाल्हा, हरू भरू धक सदाई सुञाई ते सीट कंदा वतन, उहे बि पाण खे मुल्क जो वाली था समझनि। अरे कुआरी त खणी आए हिन कुआरी खणी आए ॾिया। जेके खुशामंद करे चाहे बि ॿियनि मां कढनि ऐं फूशर एॾी कंदा आहिनि ॼणु 2-3 हज़ार जिरेब जा मालिक आहिनि, ॼणु 2-3 हज़ार जिरेब जा मालिक आहिनि। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश। प्लीज सबर कराए व्हाटएवर। उम्मीद करता हूँ ये मेरी वीडियो आपको जरूर पसंद आई हो। आई लव यू माई ऑल फ्रेंड। आप लाइक करना और कमेंट्स देना और शेयर